रुपया उथे तो मोनेटाइज तो थे चाहिए छा तो देवा मोनेटाइज तो सभिनि खे चरियो करे छॾियो ख़ुदा जो कसम आहे। टिकटॉक मोनेटाइज तो थे ऐं दोस्त अची गॾु थिया आहिनि इन ते हिक ॿिए खां सलाह पिया वठनि त छा करणु खपे। एक्चुअली इहा वॾी अचीवमेंट आहे त जेकॾहिं टिकटॉक थी वियो मोनेटाइज तो पोइ सभई दोस्त जेके आहिनि सर टियों ॾींहुं वरी बोर्ड वेठो इन एनालिटिक्स अॼु खां 2 साल पहिरियों ॾेई छॾियो हुअऊं उन ते वरी कमु शुरू थी वियो आहे। शायदि विदिन वीक इहो सॼो सिस्टम एनालिटिक्स वरी ओके थी वञे। ऐं मुस्तफ़ा अब्बास इहा शइ ॿुधी बार बार माना हर 5 मिंट में हिकिड़ी टिकटॉक छॾे थो। वाकई में सची ॻाल्हि आहे इहा। हक़ीक़त आहे न इहा असल छा आहे जो हींअर जेको कोविड जे सीज़न जे करे इलाही प्रोडक्शन ऑफ थी वई, कमकार बंदि थी वियो, त माना हिन शइ वरी सभिनी खे उहे रिवर्स कयो आहे। असां लीजन जेके एक्टर आहिनि साईं पंहिंजो असलम भुट्टो साहब आहे, सलीम जान साहब आहे, ॾिसो हींअर अञा बि लॻो पियो यस क्या बात है परवाह ई कोन्हे। ऐं सलीम खान रिकॉर्डिंग पे करना आवाज में करना और मैं क्या चाहता हूँ जी सर। अरे न ॿुधे यार ॿुधे पूरी सर फिल्म ख़त्म थी ज़िले खान फिल्म ख़त्म थी। अब तू छा तो समझी एक्चुअली त मां तव्हांखे हिकिड़ी वॾी ॻाल्हि ॿुधायां त हींअर टिकटॉक ते हिकिड़ो इश्तिहार बि हले थो। दोस्तों सभिनी खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदा हलियूं त टियों ॾींहुं टिकटॉक जो पूरो बोर्ड वेठो सॼो एनालिटिक्स वरी सिधो कयो अथऊं ऐं मोनेटाइज़ेशन ते वञे पियो टिकटॉक। ऐं तव्हां सभिनी खे मुबारक हुजे त वरी कमर्शियल स्टार्ट थियण वारा अथव, बल्कि कुझु माण्हुनि वटि थी विया आहिनि। असलम वटि तव्हां वटि थी विया जी मां वटि अचे थो हिकिड़ो कमर्शियल हिकिड़ो अचे थो न स्टार्ट में अचे थो। अदा जे ॾींहुं मुंडे आयो कमर्शियल उन कमर्शियल मां जेके ई पैसा आया मां दावत कंदमि सभिनि दोस्तनि लाल किला ओके अदा ठीक है लाल किला वाह ठीक है। शायद इन जा जने भी दोस्त पैसा आया वायदो वायदो और सभिनि खे ख़बर अथव जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ। वो भी करते हो अच्छा ठीक है। अदा ॻाल्हि ॿुध कॾहिं खां टिकटॉक रखिया थी अबासी यार मां सही ॿुधायांव त जेको वाकई बिज़ी हुजण जे करे न रखंदासीं, पर इहे दोस्तनि जो शौक़ु ॾिसी ख़ासि तौर ते असलम भुट्टो साहब खे ॾिसी असांजो यार लॻूं था मैदान में। मुंहिंजो दोस्त आहे नदीम सांगी, उन चयो बसि बिस्मिल्लाह आईडी उन ठाहे ॾिनी। अॼु मां सॼो ॾींहुं ॾिठुमि हर 5 मिंट में तुंहिंजो टिकटॉक अचे पियो। दोस्तों ये सिर्फ चप पिया लुॾाइनि ॻाइनि कोन पिया मिड़ी कूड़ा सॼो कूड़ा जेको ॾिसो पिया कूड़ा चरा थी विया न चरा थी विया आहिनि। अब तो घणी टिकटॉक ठाहियूं आहिनि अॼु मां मुंहिंजे आसरे में वेठो मुंहिंजे आसरे में न ठही थी इजाज़ किथे आहे। दोस्तों अॼु हिते न्यारी खाइण आया आहियूं हे कोयटा खैबर होटल ते हे दोस्त वेठल आहिनि हे अब इजाज़त बुढ़ा पूछता है कर ओ ये स्टार्ट थियो मामलो। अब हे छा आहे सलाद आहे रायतो ऐं सलाद आहे हा बाबा ओके। अब न्यारी तो भाजी आहे मैंने जेतिरी तारीफ़ ॿुधी उन खां मथे आहे उन खां मथे आहे तूं ॿुधा बा ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त न। इहा आहे सदाई सलमान पुछंदो आहे त इमरान भाई छा ते रिकॉर्डिंग कंदो आहे ॾिसण आईफोन आहे न आईफोन आहे काॾां थो अची काॾां थो अची इमरान भाई हेॾा हिकिड़ी रिकॉर्डिंग हुई उते वियासीं थोरो कम सां सन टीवी जी सिन टीवी जी। हे जोड़ तोसां गॾु हूंदो आहे हमेशह दोस्त आहे दोस्त सां गॾु हूंदो जोड़ हूंदो आहे न ऐं मूंसां हे जोड़ अथई हे ॾिस हे जोड़ अरे पकड़िजी पियो जोड़ अरे पोइ अच न आहे फॉलो कर हलावा वरी कर सघे क्लियर अचे हेॾा साइड में हेतिरो मुंहुं ईंदई हिते अचे हा इजाज़त बुरो डायरेक्शन ॾेई रहियो आहे ऐं हेॾा नवीद असांजो वो कंफ्यूज थी वियो आहे दिखा तो ॾिस रे दोस्तों कल असां हिते कमु कयोसीं त मुंहिंजी घड़ी हिते ई रहिजी वई ओहे पई आहे
इहा घड़ी ऐं हीअ घड़ी मतिलबु ॿाहिरां गिफ्ट आई मूंखे हिन जो टाइम बि कंहिंखे कंहिंखे सम्झ में ईंदो सभिनी खे न ईंदो सो इहा रजवी मिली वई ऐं कल्ह असांजे टायर सयूंसीं तव्हां ॾिठो फस्ट क्लास थी वियो दोस्तो ऐं मंझंदि जे टाइम हे ग्रीन टी असां पीअंदा आहियूं लीमो विझी ऐं फुदिनो विझी अरे मिनसा जी गाॾी ओए अथई हे कंहिंजी गाॾी आहे तुंहिंजी आहे इन सां हिन सां बि कटी न हो चए थी न अॼु असांजे घर में आलू तरिया आहिनि सावन मिर्चनि सां ऐं वाइट चावल ऐं अंडा बॉइल मतिलबु ॾिसो हे छा जो कॉम्बिनेशन आहे सम्झ में ॻाल्हि हाली त नथी अचे पचे छा थो चांवर अच्छा ऐं आलू पची चुका आहिनि अरे मिनसा छा खाई थी हाँ ॾिसां अंडो ॾेखार अरे वाह वाह दोस्त कहिड़ा हाल थी खुशहाल केरु आई मालाणी हे भला कंहिंखां सिखिया बि थी पचाइण या आ ठा थो करी हो छा थो पचे हे छा थो पचे हे कढ़ाई आहे हल यार हे त सवा गाड़ी थी वई आहे अब हे होटल कहिड़ो आहे लाड़काना सजी लाड़काना सजी स्पेशल कढ़ाई आहे चिकन बि असांजी अब हे लाड़काना सजी आहे मटन जे बराबरि ई आहे जी छा असांजी मशहूरु कढ़ाई आहे बाबा लाड़काना सजी जी राधा सिटी जी मशहूरु कढ़ाई आहे दोस्त ये लाड़काना सजी जी मशहूर सजी टिक्का अब टिक्कनि खे कहिड़ो मसालो हणंदो आई सर देसी मसालो असांजो लाड़काने जो लाड़काने देसी मसालो आहे जी हा ऐं हे देगड़े में छा आहे देगड़े में मसालो आहे अच्छा हे मसालो हे हणंदो आई ऐं उहो छा आहे हिन में ये भी मसालो आहे इहो त इहो माना मशहूरु मसालो आहे न यार टिक्को ॾेखार यार कीअं अरे वाह ॿियो तव्हां मच्छी बि त रखी हाँ यार मच्छी भी हलाईंदा आहियूं मच्छी बि हलाईंदा आहियो दोस्तो ही गुलिस्तान जो राबिया सिटी में आहे ऐं शेल पंप जे बिल्कुलु साम्हूं आहे न्यू लाड़काना सजी मिनसा बि असां सां गॾु आहे मिनसा तोखे तिको खपे हा न माण्हू हिते परे परे खां ईंदा आहिनि मतिलबु हिते खाईंदा बि आहिनि ऐं पार्सल बि वठी वेंदा आहिनि ऐं हे लाड़काने सजी जी चांहि आहे ऐं चांहि में जेको गुड़ मिलाईंदा हो न भाउ जी जी नालो छा थी अलावा साहिब अलावा साहिब गुड़ भला तुंहिंजे हिन में चांहि में साहिब कुझु ईंदो आहे गुड़ खाईंदो आहे फोटे खाईंदो आहे या खीर सुठो तुंहिंजो जी सर खीर भी सही आहे इलायची भी हणंदा आहियूं गुड़ भी इस्तेमालु कंदा आहियूं खंड बि हा ऐं दोस्तो ही ॾिसां गुलिस्तान जो राबिया सिटी में ही सजी लाड़काना सजी आहे न्यू लाड़काना सजी हे तव्हां ॾिसो था हे मालिक बि वेठल आहे हिते मालिक वेठल आहे पर शर्मीलो आहे ॻाल्हाए कोन सघंदो आहे अबा ख़ुशि आहे न अबा हे सभु कीअं थो संभाली भला तूं माशाल्लाह बाबा मुंडकान संभालींदा अचूं था मुंडका किथां मुंडकान जाको स्टार्टिंग कई आहे अच्छा माना शुरू खां शुरू खां ईअं चओ न यार मुंडका मां चो हिकिड़ो मुंडका हे नंढो छा अथई तुंहिंजो हे असांजो दोस्त आहे प्रीम प्यारो मशहद खान वाह वाह हे अधो हे असांजो भाउ आहे अठो अठो भाउ आहे भाउ आहे असांजो माशाल्लाह शाहपुरनि में त पहिरियों भाउ थो लॻे दोस्तो कल्ह जेका न्यारी खाधी ॾाढी ज़ाइके वारी अॼु मां सोचियो आहे त पार्सल वठी थो वञा दोस्तो हे होटल आहे कोयटा खेबर होटल आहे हिते नान ऐं न्यारी ॾाढी भली मिलंदी आहे सो अॼु असां चयोसीं त सीउ बि पए पियो न्यारी था खाऊं मिन सां छा खाईंदी न्यारी नान ओ किथे आहे किथे आहे न्यारी किथे आहे हेॾे आहे ओए हे मिनसा न्यारी होती आहे न्यारी खाईंदी ॾेखार वणंदी अथई अच्छा दोस्तो हिन होटल ते हे चपली कबाब ॾाढा सुठा मतिलबु कड़क ऐं बहितरीनु पचंदा आहिनि मां हे खाधा आहिनि मूंखे त पसंदि आहिनि बहरहाल तव्हां बि कॾहिं इहो टेस्ट करे ॾिसिजो हाणे असीं वञी रहिया आहियूं घर ऐं गेट अची वियो अॼु सीउ पियो थिए त मिनसा टोपी पाती आहे मिनसा कंहिंजी टोपलो पातो अथई पप्पा जो पातो अथई शइ खपे दोस्तो शइ न वठी ॾींदासीं मसालो कंदी असां हिनखे शइ था वठी ॾियूं दुकान तां इहे शयूं मिनसा वरितियूं आहिनि हे ॾेखार हे बिस्किट आहे
अच्छा भले भले है न हाँ हैप्पी मिन सां त शयूं बि न खाधियूं जीअं घराई निंड पइजी वई आहे ॾिसो दोस्तो निंड पइजी वई हलो वरी सुबुह ॾींदासींसि दोस्तो मां तव्हांखे चवंदो न सुबुह सुबुह सां उथी ऐं कॉपीराइट चेक कंदा कयो ॾिसो कॉपीराइट अची वियो आहे इफेक्टेड त न आहे पर कॉपीराइट अची वियो आहे नेटवर्क ते ऐं म्यूज़िक ते लॻो आहे तक़रीबन 25-30 सेकंड लॻी वियो आहे तंहिंजे करे जेका वीडियो आहे मोनेटाइज़ त न आहे इनएलिजिबल लिखियलु आहे सो हिन वीडियो जा जेके पैसा आहिनि न उहे जे कॉपीराइट हयो आहे उन ॾिठा वञनि इन जे करे असां कॉपीराइट क्लेम हटायूं था मतिलबु उहा म्यूज़िक ओतिरो पीस असां हटायूं था त दोस्तो हींअर टाइम छो आहे 1:20 ऐं असां हाणे कंदासीं नमाज़ जी तयारी ऐं मिन सां गॾु आहे ऐं हींअर ब्लॉग खे बि ख़तमु कयूं था वरी असां सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं तेसिताईं छा चइबो आहे मिन सां तब तक सिंधी में चिरी कर तेसिताईं अल्लाह हाफ़िज़